वालेकुम वेलकम साला पर एनसाइक्लोपीडिया చాలా खुशावत पीस है हिन वीडियो में पाण एक्सरसाइज 4.5 कंदासीं 7th क्लास में ही भी सफ़ा सोली को मसलो नए पोयन जी खाली रिवीजन है ठीक है ऐं रिव्यू एक्सरसाइज में भी कुछ जगह ख़ास प्रॉब्लम असांखे नज़र अचनि पिया उहो कंदासीं ठीक है। पहिरें में पाण छा करिणो आहे त राइट इन सिंपलेस्ट फॉर्म ठीक है, सिंपलेस्ट फॉर्म में इन्हनि खे लिखणो ठीक है। हिते पाण थोरो इन्हनि खे नज़र में रखंदासीं कीअं नज़र में रखंदासीं त पोइ जेकियूं ॻाल्हियूं पोयां जेका पाण कानून पढ़ी आया आहियूं लाज़ पढ़ी आया आहियूं हू नज़र में न हूंदा त पाण सिंप्लीफाई कॾहिं बि न करे सघंदासीं। छो जो पाण जॾहिं बॉडी मास लॉ या ही डिमास लॉ पाण पढ़ियासीं त हू पाण ॻाल्हियुनि खे पोयनि ॻाल्हियुनि खे यादि रखंदे उन्हनि जे मुताबिक़ पाण सोल्व कयूं पिया। त हिते बि ही जेकी एक्सरसाइज़ आहे ही बि पोयूं ॻाल्हियूं पोयां जेका बि कानून आहिनि उन्हनि खे यादि रखंदे ई पाण करे सघूं न त पाण खां ग़लती थींदी ऐं पाण चवंदासीं बाबा ख़बर न केतिरो ॾुखो आहे ॾुखियो सफ़ा न सफ़ा सवलो आहे। हिन में ॾिसो त 5/7 जी मथां पावर घणी आहे 6 ऐं 5/7 जी मथां पावर घणी आहे 4 सही थी वियो। ऐं हीअ ज़रब थियणु पियो 7/5 जी मथां पावर घणी आहे 10 सही आहे। हाणे हिते सेम छा आहे हिते सेम ई आहे कानून कहिड़ो लॻंदो हिन ते कानून लॻंदो त बाबा जेकॾहिं बेस हिकु जहिड़ा हुजनि त पावर छा थींदा आहिनि 8 थींदा आहिनि। बेस हिकु जहिड़ा आहिनि 5/7 बेस हिकु जहिड़ा आहिनि त पावर पाण में 8 थी वेंदा ही थी विया 10 ऐं विच में ज़रब जी निशानी ही साॻी 7/5 मथां पावर घणो आहे 10। हाणे छा आहे हाणे ॿियो कानून लॻंदो जंहिंमें बेस चेंज हुया बाक़ी पावर छा हुया बाक़ी पावर हिकु जहिड़ा हुया। हाणे हिते ॾिसो छा पावर हिकु जहिड़ा आहिनि हिन जे मथां ई पावर 10 हिन जे मथां बि पावर 10 बाक़ी बेस छा आहे बेस चेंज आहे हिते 5/7 आहे हिते 7/5 आहे ठीक है। हाँ पान जेका बेस आहिनि हू पाण में ज़रब करे वठंदासीं 5 7 35 ऐं ही 7 5 35 ठीक है। ऐं हिननि खे सिंप्लीफाई जेकॾहिं कयूं हिकु हिकु हल बाबा ऐं पावर घणी हूंदी पावर 10 मतिलबु हिकु जी पावर 10 इन जो जवाबु। हाणे पाण ॿी मिसाल कंदासीं ॿी मिसाल में ॾिसूं कहिड़ा कहिड़ा कानून लॻंदा ही पावर ऑफ दी पावर मतिलबु होल स्क्वायर आहे होल पावर आहे ऐं हिते वरी चेंज आहे ही करे वठूं पोइ सम्झि ईंदी। ही पाण साॻे मुताबिक़ कयूं त पावर ऑफ दी पावर साॻियो लिखी 2/3 ऐं पावर जेका हू पाण में ज़रब थी वेंदा ही 6 थी विया ठीकु आहे डिवाइड 2/3 पावर हल बाबा। हाणे 2/3 इनमें भी बेस आहे इनमें 2/3 बेस मतिलबु सेम आहिनि बेस सेम आहिनि त छा थींदो आहे ही कोई हिते छा कहिड़ो ला लॻंदो कोशंट ला छो जो इनमें डिवाइड जी साइन आहे त बेस सेम आहिनि 5/3 पावर जेका आहिनि हू सब्सट्रैक्ट थी वेंदा 6 मां 4 विया बकाया घणा बचिया 2/3 बाक़ी 2 ठीकु आहे ही इन जो जवाबु आहे 2/3 स्क्वायर ओके थी वियो। हाणे पाण हिकु ॿी मिसाल कंदासीं हिन ते हीअ ॾिसो हिते हाणे छा आहे हिते बेस सेम आहिनि हिते बि एक्स बेस आहे हिते बि टई बेस सेम आहिनि बाक़ी पावर जेका आहिनि हू चेंज आहिनि ठीकु आहे पावर चेंज आहिनि ऐं हिन में पाण ज़रब जोड़ जी निशानी आहे थोरी ॾिसी वठो जोड़ जी निशानी आहे हिन में ज़रब जी निशानी आहे मतिलबु जोड़ वारो अञा तव्हां उहो ई रखो बाक़ी ते प्रोडक्ट ला आणो ठीकु आहे। बेस हिकु जहिड़ा आहिनि त पावर छा थींदा आहिनि पाण में 8 थींदा आहिनि बेस हिकु ठीकु आहे हिते ही जोड़ जी निशानी आहे हिते जोड़ जी ही ॿीहर लिखी था वठो एक्स साॻियो ठीकु थी वियो ही जोड़ जी निशानी बेस हिकु जहिड़ा आहिनि त पावर पाण में 8 थींदा ही 5 ऐं ही 8 जी निशानी ॾियूं बि त पोइ बि पाण खे माइनस जी निशानी ॾियणी पवंदी हलो हिकु भेरे ॾेई वठो -5 ठीकु आहे। हिन खे हाणे सिंप्लीफाई कंदासीं एक्स प्लस एक्स पावर हाणे ही बि 5 ही 5 ऐं ही -5 प्लस माइनस माइनस ईअं थी वेंदो ठीकु आहे। हाणे 5 मां 5 विया बकाया घणा बचिया बाक़ी 0 एक्स पावर 0 प्लस एक्स पावर 0 सही थी वियो। हाणे ॿिन्ही जी पावर 0 आहे हाणे जॾहिं पावर 0 हुजे छाजे बराबरि हूंदो आहे 1 जे ऐं ही बि 1 जे मतिलबु जवाबु छा थियो जवाबु पंहिंजो 2 थियो आहे सवलो की न।
ऐं हाणे ॿिया ॾिसी वठूं एक्सरसाइज़ में पाण खे छा करिणो आहे त फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स जी वैल्यू कढणी आहे। ही बि एक्स जी वैल्यू पाण कीअं कढी आहे या कीअं करणी आहे पोयां जेका कानून पढ़ी आया हुननि में निकिता मतिलबु कानून ॾाढा ख़ासि आहिनि। कानून ईंदा हूंदा त पाण खोड़ जेका प्रॉब्लम आहिनि खोड़ MCQ बि आसानी करे ईंदासीं। ठीकु आहे, हिते कहिड़ो कानून लॻंदो ॾिसी वठो त बेस सेम आहिनि त पावर चेंज आहिनि त जॾहिं बेस सेम हुजनि पावर चेंज हुजनि त छा थींदो आहे पावर पाण में एड कबा आहिनि। ठीकु आहे, हाणे 6 ऐं 4 6 ऐं 4 10 मतिलबु 3 पावर 10 थींदो त एक्स जी वैल्यू छा थी एक्स जी वैल्यू थी 10। ओके थी वियो। हिन में ॾिसूं हिन में बाबा क्वेश्चन ला लॻे थो पियो छो जो विच में डिवाइड जी निशानी आहे। बेस हिकु जहिड़ा आहिनि हिन में बि 11/9 आहे ऐं हिन में बि 11/9 आहे मतिलबु बेस हिकु जहिड़ा आहिनि ऐं पावर हाणे छा थींदा पावर सब्ट्रैक्ट थींदा 11/9 पावर सब्ट्रैक्ट थींदा त 8 मां 6 विया बकाया घणा बचिया 2 बकाया 2 बचिया बाक़ी जेको आहे 11/9 ऐं 2x। ठीकु आहे, हाणे हिननि जी मदद हिन जी मदद सां पाण छा करिणो आहे पाण एक्स जी वैल्यू मालूम करणी आहे। हाणे ही भई इक्वेशन आहे ही साइड ऐं ही साइड पाण में बराबरि आहिनि त हिते एक्स मिलियल आहे एक्स जी वैल्यू छा हुअणु खपे त जवाबु जेको आहे ॿिन्ही साइडनि जो पावर जेकी आहे उहा सेम 2 थी वञे। एक्स जी वैल्यू 1 हूंदी तॾहिं ही पाण में बराबरि थींदा मतिलबु एक्स जी वैल्यू पावर लिखी वठूं हलो बाबा पावर लिखी वठो ही पावर सेम हूंदा नी। हाणे बाबा तव्हां एक्स हिते ई रहण ॾियो ॿिनि खे हिन पासे खणी अचो ॿिनि खे हिन पासे खणी आयासीं त ही हिते ज़रब थियनि पिया हिन पासे अची डिवाइड थींदा ॿिनि खे ॿिनि सां डिवाइड कयोसीं त जवाबु हिकु आयो। एक्स जी पावर जेकॾहिं 1 हूंदी तॾहिं ही पाण में बराबरि हूंदा मतिलबु एक्स जी पावर पाण खे मिले वियो घणी आहे 1। हिन में पाण ॾिसूं हिन में पावर ऑफ दी पावर वारो चक्कर हलंदो। ठीकु आहे, हाणे 3x पाण में ज़रब थींदा 3x। ठीकु आहे, ऐं इन जे बराबरि आहे 9। हाणे हिन में छा थींदो हिन में ॾिसो पावर ऑफ दी पावर वारो चक्कर थींदो ही साइड ऐं ही साइड पाण में बराबरि आहे। हाणे हिते एक्स जी वैल्यू छा हुजे त 9 थी वञे छो जो हिन पासे 9 आहे हिते 3 हूंदा तॾहिं ही 9 थी सघंदा। कीअं छो जो 3 छा सां ज़रब थिए हिन में छा थींदो हिन में ही पासो ऐं ही पासो पाण में बराबरि आहे हिते पावर घणी आहे 9 त हिन पासे बि पावर 9 हुअणु खपे। ठीकु थी वियो त हिते एक्स जी वैल्यू छा हुजे त पावर हिन पासे जी 9 थी वञे एक्स जी वैल्यू हिते 3 हूंदी तॾहिं ही 9 थींदो कीअं छो जो 3 ज़रबिया 3 9 थींदा आहिनि। ठीकु आहे, त ही पावर पाण में ज़रब थींदा पावर ऑफ दी पावर पाण में ज़रब थींदा त हिते 3 हूंदा तॾहिं वञी बराबरि थींदी ऐं छा फाइनल जवाबु थींदो 4/7 ऐं हिते 9 बराबरि 4/7 ऐं 9। ठीकु आहे, मतिलबु एक्स जी वैल्यू पाण वटि छा हुअणु खपे एक्स जी वैल्यू हुअणु खपे 3 तॾहिं वञी ॿई साइडूं पाण में बराबरि हूंदियूं। मतिलबु पोयनि खां ॾिसी पाण सॼो करिणो पोयां जेका बि कानून पढ़ियल आहिनि ऐं हुननि खे नज़र में रखिणो दिमाग़ में न रखंदासीं त कोन थींदा। हाणे पाण ही एक्सरसाइज़ रिव्यू एक्सरसाइज़ मां प्रॉब्लम कंदासीं। ठीकु आहे, ॿियो जेको पार्ट आहे ऐं हुन में 8हों जेको सुवालु आहे उहो पाण ई प्रॉब्लम कंदासीं। हिन में छा आहे 5 मथां पावर 0 आहे वरी होल पावर आहे 2। ठीकु आहे, त हाणे ॿिनि खे पावर पाण में ज़रब थींदा आहिनि पावर ऑफ दी पावर ज़रब थींदा आहिनि ॿिनि खे 0 सां ज़रब कयो त 0 आयो। ठीकु आहे, हीअ त लिखियोसीं वरी हिते ही -5 साॻी अञा रखो ज़रब। हाणे हिते ए जी पावर 0 आहे वरी हुनजो होल पावर आहे 2। ठीकु आहे, ॿिनि खे 0 सां ज़रब कयो त छा थियो 0। हाणे छा थियो 5 जे मथां पावर 0 आहे कंहिं ॿियनि जे मथां पावर 0 हुजे त हू 1 जे बराबरि हूंदो आहे त हीअ बि 1 जे बराबरि थियो ज़रब जी निशानी अञा 5 खे हूअं ई रखो। ए जे मथां पावर घणी आहे ए जे मथां पावर 0 आहे त हीअ बि 1 जे बराबरि। ओके थी वियो। हाणे हिन सभिनी खे ज़रब कंदासीं जवाबु छा ईंदो 1 खे ज़रब कंदासीं 5 सां त -5 आया -5 खे ज़रब कंदासीं 1 सां त -5 मतिलबु हीअ ईंदो जवाबु। हाणे पाण रिव्यू एक्सरसाइज़ में ही 6हों जेको पार्ट आहे हुन मां पहिरियों प्रॉब्लम कंदासीं। 25 जी जेकॾहिं पावर एक्स हुजे ऐं हू बराबरि हुजे 125 जे त एक्स हिते छा जे बराबरि हूंदी मतिलबु एक्स जी वैल्यू पाण खे मालूम करणी आहे। ठीकु आहे, हाणे पाण छा कंदासीं त 25 थोरो नज़र घुमाईंदासीं जेका पाण स्क्वायर कंदा आहियूं
हुन में 5 जो स्क्वायर हूंदो आहे, 5 जो स्क्वायर घणे जे बराबरि हूंदो आहे, 25 जे। ठीकु आहे, 125। हाणे हिते एक्स जी वैल्यू छा थिए, हिते एक्स जी वैल्यू छा थिए, जो ही जेको अंदरियों आहे या ही बराबरि सॼो छाजे बराबरि थिए, 125 जे। ठीकु आहे, 5 पंजा जेकॾहिं 2 पाण रखूं त 5 पंजा 25 थींदा आहिनि। ठीकु आहे, 125 त कोन थींदा आहिनि, मतिलबु हिते 1 नथी थी सघे। 2 रखूं त 2 4 त वधी ईंदो। ठीकु आहे, पाण मतिलबु अहिड़ो कहिड़ो रखूं त हू इनखे समराइज़ करे या सिंप्लीफाई करे रखूं त 125 अचे। हाणे पाण जॾहिं पाण खे मिलियल हूंदा न MCQs में पाण खे ऑप्शन मिलियल हूंदा त हुननि मां पाण हिते पुट करे ॾिसंदासीं। हिते पाण जेकॾहिं 2 ऐं एक्स जी पावर 3/2 पुट कयूं त ॾिसूं पोइ छा थो आंसर अचे। हाणे पावर जेका पाण में ज़रब थींदा आहिनि 2 ज़रब 3/2। ठीकु आहे, ही पाण में कैंसिल थी विया त बाक़ी घणा बचिया, 5/3। 5/3 छाजे बराबरि हूंदो आहे, ही बराबरि हूंदो आहे 5 ज़रब 5 ज़रब 5 जे। 5 पंजा 25, 25 पंजा घणा थींदा आहिनि, 25 पंजा थींदा आहिनि 125। मतिलबु ही ॿई साइडूं पाण में बराबरि थी वियूं। जेकॾहिं एक्स जी वैल्यू जेकॾहिं 3/2 हुजे त पोइ ही पाण में बराबरि हूंदा आहिनि। उमेद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। नई वीडियो में ख़ुदा हाफ़िज़।